नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। वहाँ सोबदेरो का ख़बर ॾींदारूं। सोबदेरो शहर जे लतीफ़ कॉलोनी जे वासिन इमदादुल्ला पीरज़ादो अरबाब होत सजाद चांडियो एहतजाज कंदे चयो त अज़ाब जी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। पब्लिक हेल्थ सोबदेरो जे सुपरवाइज़र इक़बाल शाह, SDO पब्लिक हेल्थ राणीपुर अज़ीज़ुल्लाह मेमन, इंजीनियर पब्लिक हेल्थ राणीपुर खुदापुर सामेटो सोबदेरो वासिन लाइ ॾिमण बणियल मेहराब बुआ जे डेरे जो तेल हड़प कनि था ऐं डेरे खे हर वक़्तु तालो लॻल फॉर्मेलिटी तौर 24 कलाकनि में अधु कलाक डेरे जा मोटर हलाइण लॻा। 1 कलाक बाद 23 कलाक लतीफ़ कॉलोनी जूं औरतूं, पिरसन, ॿार ऐं मर्द गंदे पाणी में अचु वञ ते मजबूर बणियल आहिनि। हिननि वज़ीर आला सिंध, कमिश्नर सखर, DC खैरपुर, AC सोबदेरो खां क़दम खणण जी घुर कई ऐं नालियुनि जे गंदे पाणी मां छुटकारो ॾियारण जो मुतालबो कयो। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।